चैनल के सब्सक्राइब कयो एंड बेल आइकन के दबायो जीअं नई ईंदड़ वीडियो तव्हांखे जल्द मिली वञे। अॼु असीं अव्हां सां उन झिरके जो ज़िक्र कंदासीं जेका सिंध जी मक़ामी झिरकी आहे। हूअं त झिरकियुनि जा 4 क़िस्म थींदा आहिनि जिन में थोरो ई फ़र्क़ु हूंदो आहे, जंहिंखे आम तरह सां सुञाणणु ॾाढो ॾुखियो थियो पवे। उन्हनि मां सिंध झंग झिरकी भी हिकु झिरकी आहे जेका वलर करे रहणु पसंदि कंदी आहे, रहण लाइ आखेरा ठाहींदी आहे। हिननि जी खोराक अनाज जो दाणो वग़ैरह थिए थो। कच्चे जे इलाइक़नि मां हिन वक़्तु ॿेला बिल्कुलु घटिजी चुका आहिनि। इन करे सिंध मां झंग झिरके जो नस्ल पिणु घटिजी रहियो आहे।